तकबीर में, कलमे में, अजानों में, नमाजों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। सुभान अल्लाह। ढरिया कह तो तकबीर में, कलमे में, अजानों में, नमाजों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। कह तो फरमा गए थे आदम नबी के मुझे खुल्द बरी में लिखा हुआ तूबा पे मिला नाम मोहम्मद। कह तो और इस नाम की लज्जत दिल उशाक से पूछो, जहाँ आ गई तन में जब लिया नाम मोहम्मद। असांजे नबी जो नालो मिठो आ, चओ न सुभान अल्लाह। दुश्मन नालो खणे भी चुमी दे, पंहिंजो नालो खणे चुमी दे, परायो नालो खणे चुमी दे, चई त ॾिस मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जैसी ते चप पाण में न मिलंदा नालो ही न खणबो। ये सोहणो हबीब थी नबियन जो नबी इमामुल अंबिया थी, रहमत दो आलम थी, जे नबी जे सदके रब जोड़ियो जहान थई। सखर जा मुसलमानों खुदा जो कसम असा जो पाक मोहम्मद अरबी वडे शान वारो ये तू असा न सुञातो छा थी पियो। असा जे पाक मोहम्मद अरबी के ढंग जे भलाउन सुञातो आ, हरणी नबी संगे सुञातो, गो मिठे मोहम्मद अरबी के सुञातो। नबियन जा नबी इमामुल अंबिया रस्ते सा पे वणन, एकड़ो बदवी हुजूर संगे सामो आयो, अर्ज करे तो मोहम्मद करीम तो ते कलमो पढ़ा, पर मुझा सोना मोहम्मद तुझे नाले तो जो सदके वञा, चओ न सुभान अल्लाह। मां एकड़ो कलमो पढ़ंदुसि, पर एकड़ो सवाल थी ये पूरो करे त मां कलमो पढ़ा। नबी से फरमाए कर केड़ो सवाल? पाण करीम रहमतुल्लाह आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सवाल करना। ये सवाल यो आ तमा कहीं भी पंजे झंग में कुर्बान वञा, मुझा सोहणा मुझा दिलबर नबी अवल त गाली आए त टुकड़े में एकड़ी शे मां खणी आयो आ, बुधायो या छा है मुखे दस्यो त मां कलमो पढ़ा। पाण फरमाए त मां बुधाया कि टुकड़े वारी शे बुधाए। मुझे सोने हबीब नबियन के नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोहणन के सरदार नबी फरमायो दे खबर जे मां अंदर वारी शे बुधाए, पो तू कलमो पढ़ दे या न जैसे मां अकेलो न पर कुर्बान वञा घर सूधो कलमो पढ़ंदो मां। सोने नबी फरमाए ढक त खोल, चओ न सुभान अल्लाह। ये जो ढक जो खोले अंदर गोह वेठी, गोह बार जो निकती ते स्पीड में झंग दे मुंह कई, गो त माण्हुनि को भजंदी स्पीड में डुकंदी टोड़ंदी भजंदी पई वञे। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वो काफर कावड़ में ॾिसी करे चवे तो ओ मोहम्मद है त भजी वई। पाण फरमान त न भजंदी मोटी ईंदी साईं भजी वई। ओ सोना तुंहिंजे शान ता सदके वञा, चओ न सुभान अल्लाह। पाण करीम गो के सजन था या जब इरजे इलई, ओ गोह काडे थी वने हेदे पोते मोटिया अचे तो गोह पोते मोटी हुजूर संगे पेरन में किरी पई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए गो काडे पई वने, अर्ज करे थी मुंजा सोना कल का वठी न जालिम मुख टुबणे में बंद करे छडियो, न खाधो रे न पीतो रे, मां त झंग में रहंदिया, मां त बूढ़न में रहंदिया, मां त जबलन में पानी में रहंदिया। ओ सोना मोहम्मद मीर नबियन जा नबी इमामुल अंबिया कुर्बान वञा, मां इनी जे करे खाइण पीअण पई वञा, मुंजो साह पियो निकरे। पाण फरमाए त कुर्बान वञा, वञ गो खाई पी पो भला मोटी अचां। अर्ज करे थी अल्लाह जा रसूल तो मोहम्मद करीम जे चेहरे जो दीदार कयुम त भुख त वई, उञ त वई, पर थक भी लही वियो। असांजे नबी के सुञातो, तू असां न सुञातो त छा थी? मदीने जे मीर फरमाए सुञाणे भी अथी या न? चवे थी अंत रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। सुना छड़ो माना पर पूरे झंग जे जानवर जो अकीदो आ त आखिरी नबी मोहम्मद करीम तू आ।